अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू न्यूज़ में अवां खे भली कार। मां यहाँ मंसूर अली चांडियो हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू जे प्रोविंशियल हाईवेज़ जे स्कैंडल बाद हैदराबाद जे प्रोविंशियल बिल्डिंग में करप्शन जो इंकशाफ थियो आहे। नाज़रीन हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू जे प्रोविंशियल हाईवेज़ जे स्कैंडल बाद हैदराबाद जे प्रोविंशियल बिल्डिंग में भी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ठेकेदार इंजीनियर आइडियो वायरल थी चुकी है, जैमें दादू सिविल अस्पताल में हलंदड़ कम जो भी जिक्र किया वियो आहे। हेलो सर, साहब सां ॻाल्हाइजो। हेलो सर, अब्बा इहो ज़ुबैर खां सयूं मयूं वठी छॾीसि ऐं सुभाणे ऐं ॿियो चुपके सां माना हिन खां DR जा पैसा वठी छॾीसि। उन्हनि में जेतिरा कम हुजनि न उहे ॿुधाईंदी। हा, पोइ 10 जी वठीसि। जेका तकड़ करे थो त माना पोइ वठी करीसि। पोइ भले तूं वञी कराची घुम। जेके हूंदा इहो फिश हेचरीअ ते जेके 3 कम अथसि ऐं ॿियो हिकिड़ो दादूअ जे अस्पताल जे कम ते थो अचे। हा, वठिजांइसि 10 जो, भले हुते 3-4 हुजनि पर। ठीकु आहे न, पर ठीकु आहे पर अकेला ई में वठिजांइसि, ईअं न ॿियनि खे ख़बर पए सयूं त वठी वठूं माण्हुनि खां। हा, त कंप्लीट थी वञे न प्रोसेस, त पोइ ई सिखियो न कम खे। इन बाबति दादू मां असां तफ़सील वठंदासीं दादू इशू जे ब्यूरो चीफ राजा अल्ताफ़ अब्बासी खां। जी राजा अल्ताफ़ अब्बासी, इन बाबति वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजूर, मैं ॿुधाईंदो हलां त ठेकेदार है ज़ुबैर मेमून, जंहिंजी मोबाइल तां थियल ॻाल्हि ॿोल जेकी आहे इंजीनियर ऐं टेंडर क्लार्क विच में उहा जेकी आहे सोशल मीडिया ते वायरल थी आहे। उन में जेको आहे इहो इंकशाफ थियो आहे त जेको ठेकेदार है ज़ुबैर मेमून, उनखां तव्हां तरक़ियाती स्कीमनि ते DR जा पैसा लिख छप में वठो त जीअं कंहिं ॿिए ठेकेदार खे मालूम न थिए। इंजीनियर प्रोविंशियल बिल्डिंग हैदराबाद जी आइडियो कॉल जेकी आहे इन में ॻाल्हि ॿोल थी आहे। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां ठेकेदार इहो बि चयो वियो आहे त ठेकेदार खां अवां फ़िलहाल पैसा वठी अवां कराची घुमी फिरी अचो। इंजीनियर अलीनाज़ राहपोटो ऐं रोशन जेको आहे उन जे विच में इहा ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं फ़िलहाल जेको आहे ठेकेदार खां सयूं जल्दी वठो त जीअं रिकॉर्ड जेको आहे मुकमल कयूं, बाद में कम खे छिकियूं। इंजीनियर अलीनाज़ अहिड़ी ॻाल्हि ॿोल कई आहे। रिश्वत जा पैसा ॾियण जे बावजूदि ठेकेदार खे तरक़ियाती कमु न मिलियो, जंहिं बाद इहा जेकी आइडियो आहे इहा वायरल थी आहे। मां इन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इहे जेके स्कैंडल आहिनि इहे जेको आहे तमामु जेको आहे जल्दी ऐं तकड़ा जेको सोशल मीडिया ते वायरल थियनि पिया। उनजो सबबु इहो ई आहे त हिनमहिल जेको आहे सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया ते इहे शयूं जेके आहिनि तमामु जल्दी अची वञनि थियूं। ऐं अहिड़ा जेके ठेकेदार ऐं जेके इंजीनियर आहिनि ऐं टेंडर क्लार्क जेके वेठा आहिनि, जेके ऑफिसनि जे अंदरि जेके ठेकेदारी जो जेको निज़ाम आहे उनखे जेको आहे साम्हूं आंदो वञे थो ऐं जेको आहे उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थिए। ऐं अहिड़नि जेके नाअहल जेके इंजीनियर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सख़्त खां सख़्त कार्रवाई करे सघे। जी मंजूर, बड़ी मेहरबानी राजा अल्ताफ़ अब्बासी तफ़सील ॼण जे लाइ। जी नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ पहुचाएसीं त जंहिंमें करप्शन वॾी थी आहे, जंहिंमें दादू सिविल अस्पताल जे ठेके जो बि ज़िक्र कयो वियो आहे। अहिड़ी आइडियो सोशल मीडिया ते वायरल थी चुकी आहे।